बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू के अॻिते वञे फिके में अॼु आकाम ज़िबे जे बारे में पहिरियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम जॾहिं कंहिं अहिड़े हैवान खे जंहिंजो गोश्त हलाल हुजे अहिड़े तरीक़े सां ज़िबे कयो वञे जेको बाद में बयानु कंदासीं, चाहे उहो हैवान झंगली हुजे या पालियल हुजे, उनखे ज़िबे कजे त उनजे साह निकिरण खां पोइ उनजो गोश्त हलाल आहे, उनजो बदन पाक थी थो वञे। पर जेकर उठ ऐं मच्छी या माकड़ जो हलाल थियण जो पंहिंजो ॿियो तरीक़ो आहे, उनखे बि बयानु कंदासीं। जानवर खे ज़िबे करण जो तरीक़ो छा आहे? हैवाननि खे ज़िबे करण जो तरीक़ो हीअ आहे त उन्हनि जी इची जे वॾनि चइनि रगनि खे मुकमल तौरु कटियो वञे ऐं एहतियात वाज मुताबिक़ रुगो निड़ी खे कटण ऐं रगनि खे गाह ॾियणु काफ़ी न आहे। जेसिताईं जेके इहे चार रगूं जेसिताईं नथियूं कटियूं वञनि एसिताईं जानवर जेका आहे हलाल न थींदो। ज़रूरी आहे त उन चइनि रगनि खे कटणु ज़रूरी आहे। उहे जेके कहिड़ियूं चार रगूं आहिनि, हिकु जेका आहे साह वारी नाली आहे, ऐं ॿी खाधे वारी नाली आहे, ऐं ॿियूं जेका थुलियूं रगूं आहिनि जेके हिननि जे खाधे ऐं साह ऐं खाधे जे नाली जे ॿिन्ही तरफ़ में हूंदियूं आहिनि, उन्हनि खे कटियो वञे त जो इहो जेका जानवर ज़िबे थी वञनि। इहो जानवर ज़िबे करण जो तरीक़ो आहे। अगरि कोई शख़्स चइनि रगनि मां कुझु खे कटे ऐं पोइ हैवान जे मरण ताईं सब्र करे ऐं बाक़ी रगूं मरण खां पोइ कटे त उनजो फ़ाइदो न आहे, यानी हैवान पाक ऐं हलाल न थींदो। पर जॾहिं उन सूरत में जॾहिं चार रगूं हैवान जे साह निकिरण खां अॻु में कटियूं वञनि, पर मामूल मुताबिक़ लाॻीते न हुजनि, कुझु रगूं कटियईं, कुझु इंतज़ार कयईं ऐं कुझु अञा साह हटाए निकितो, वरी बाद में जेके रगूं कटियईं साह निकिरण पहिरियां के रगूं कटिजी वियो त उहो जानवर हलाल बि आहे पाक बि आहे। ऐं ॿियो मसइलो आहे, अगरि बघड़ या को ॿियो जानवर कंहिं रिढ जी ॻिची खे अहिड़ी तरह फाड़े छॾे जो ॻिची जे उन्हनि चइनि रगनि मां जेके ज़िबे करण महिल कटियूं वञनि थियूं उन का बि बाक़ी न बचे, त ॿियो जेका जिस्म जेका जुड़ियल हुजे, रगूं कटिजी हुजनि, उहो जानवर जेका आहे हराम थी थो वञे। उनखे इंसान ज़िबे नथो करे सघे। जो अगरि चए थो हाणे रगूं कटिजी वञे, ॿिए जिस्म जो अञा बाक़ी आहे मुंडी जूं, ॿियो जो गोश्त रहियल आहे उनखे कटियां, इहे कटण जो को फ़ाइदो कोन्हे। छो जो जीअं बघड़ जेका आहे उनजी चार रगे कटे छॾियूं, हाणे उहो जेका जानवर थोरे जो उनमें साह बि छो न हुजे त उहो जानवर हराम थी वेंदो। ऐं अगरि ॻिची जो कुझु हिसो फाड़े ऐं चार रगूं मथे सां बाक़ी रहनि त बि एतिवाज मुताबिक़ उहो बि हराम आहे। छो जो ॿियो सॼो जेका जिस्म जेको ख़तमु थी, फ़क़ति चार रगूं लटकी रहियूं आहिनि, इन जे सूरत में जेका उहो जानवर खे इंसान ज़िबे नथो करे, उहो जानवर हराम थी थो वञे। पर बदन जो को ॿियो हिसो फाड़े छॾे त उन सूरत में उहो जानवर अञा ज़िंदा हुजे ऐं उन तरीक़े मुताबिक़ ज़िबे कयो वञे जंहिंजो बाद में असां बयानु कंदासीं, शरात बयानु कंदासीं। अगरि उनखां अगरि ज़िबे कयो वञे उनजे रगूं बाक़ी हुजनि त उहो जानवर हलाल हूंदो, यानी पाक बि आहे, हलाल आहे। इहो मक़सूद कोन्हे बघड़ जेका आहे रिढ खे फाड़े, बल्कि कहिड़ो बि वहशी जानवर कंहिं बि कहिड़े जानवर खे अगरि जेका नुक़सान ॾिए त उहो जेका हर जानवर में बि इहो ई हुकुम जारी थींदो। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी ते पहुती। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।